रहीम अॼोको इहो तारीख़ी जुलूस जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मलीर जो मरकज़ी ऐं तारीख़ जुलूस अगरि इहो चई सघूं था त कराची जो हिकु तारीख़ी जुलूस जंहिंमें लाखों आशिकान रसूल ग़ुलामान रसूल पंहिंजे सुहिणे नबी सां मोहब्बत जो सबूत पेश करी रहिया आहिनि ऐं इहो पैगाम ॾेई रहिया आहिनि त असां अहले पाकिस्तान असां पंहिंजे वतन अज़ीज़ मुल्क पाकिस्तान में कल बि इन सब्ज़ गुंबद जे हेठां हिकु हुआसीं, अॼु बि हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह हमेशह हिकु रहंदासीं। असांजे मुल्क में का फ़िरका वारानियत न आहे। असां हर मज़हब जो एहतराम कंदा आहियूं, हर अक़ीदे जो हर नज़रिए जो असां एहतराम कंदा आहियूं, मगर सब्ज़ गुंबद जे झंडे जे साए जे हेठां असां मुसलमान अहले इस्लाम पूरी दुनिया जे अंदरि हिकु आहियूं, इंशाअल्लाह हमेशह हिकु हूंदासीं। अॼोके ॾींहं जो इहो पैगाम आहे त अचो हुन नबी जे मोहब्बत जे रिश्ते में दाख़िल थियो, मोहब्बत जे दामन खे मज़बूत पकड़ियो ऐं उन जे उसवे हसना ते अमल करियो। अॼु जेकी हालात आहिनि ऐं इंशाअल्लाह अगरि नबी जी मोहब्बत असां पंहिंजे दिलनि में दाख़िल कंदासीं, उन सां अक़ीदत जे रिश्ते खे मज़बूत कंदासीं, उन जे उसवे हसना ते अमल कंदासीं त अल्लाह ताला असां ते महिरबान थी। असांजा हालात अहले इस्लाम जा मुसलमाननि जा ऐं ख़ुसूसन मुल्क पाकिस्तान जा बेहतर खां बेहतर थी सघनि था। इहो सभु कुझु गुंबद ख़ज़रा जे सब्ज़ गुंबद जे झंडे जे साए हेठां आहे ऐं जेकी हालात आहिनि असांजे मुल्क जा ऐं सूबे सिंध जा ख़ुसूसन ऐं बलोचिस्तान जा जनूबी पंजाब जा इन भलारे ॾींहं जे तुफ़ेल असां दुआ था करियूं, ऐं रब करीम असांजे उन बारिश ज़दगान सैलाब ज़दगान जी मदद फरमाए ऐं हुक्मराननि खे तू हिम्मत ॾे या अल्लाह इन्हनि जी बि ग़ैबी मदद फरमाए ऐं इन्हनि खे अक़ल सलीम अता फरमाए त हिन वतन अज़ीज़ पाक सरज़मीन जी अवाम जी ऐं इन मुल्क जी सही माना में ख़िदमत कनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उसवे हसना ते सुन्नतनि ते अमल कनि, दुरूद सलाम जो नज़रानो पेश कनि ताकि हिन मुल्क ते जीअं शुरू खां अल्लाह जूं रहमतूं नाज़िल थियूं आहिनि ऐं हमेशह नाज़िल थियनि। असांजो मुल्क उहो मुल्क आहे, इहो वतन अज़ीज़ उहो वतन अज़ीज़ आहे जंहिंजे मुतालिक पाल इहो चयो हो त मीरे अरब को आई ठंडी हवा जहां से मेरा वतन वही है, मेरा वतन वही है। हिन मुल्क मां असांजे सुहिणे महबूब खे थधी हवा ईंदी हुई। अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में असां दुआ ई करी सघूं था, या अल्लाह असांजे हुक्मराननि खे अक़ल सलीम अता फरमाए, समझ अता फरमाए, पाण में मुत्तहिद थियनि, पाण में इत्तिफ़ाक़ थी करे हिन मुल्क खे ख़ुशहाली जे तरफ़ खणी वञनि, पंहिंजे सियासी जंगनि मां निकिरी करे पंहिंजे सियासी इख़्तिलाफ़नि में पाण खे कढी करे हिकु हथ ऐं हिकु जान थी वञनि ताकि असांजो मुल्क उहो मुल्क आहे, अहिड़ो मुल्क जेकी मके मदीने खां बाद जेकी मुल्क आहे उहो वतन अज़ीज़ मुल्क पाकिस्तान आहे। हुब्बुल वतन मिनल ईमान, वतन जी मोहब्बत ईमान जो हिस्सो आहे। इहो पैगाम असां अहले पाकिस्तान मदारिस जेकी इहो जुलूस मरकज़ी जुलूस जामिया मुजद्दिदिया नईमिया मां जेकी नावियत रवान दवा आहे 1955 खां वठी 1952 खां वठी 2022 ताईं हर साल इहो जुलूस निकिरंदो आहे, जंहिंमें मोहब्बत रसूल सां गॾोगॾु हुब्बुल वतनी जो बि पैगाम ॾिनो वेंदो आहे। असां दुआ था करियूं पंहिंजे हसास इदारनि जे लाइ, पंहिंजे वतन अज़ीज़ जे लाइ, पंहिंजे पाक फ़ौज जे लाइ, पाक रेंजर्स जे लाइ, सिंध पुलिस जे लाइ त अल्लाह ताला इन्हनि खे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे ताकि इहे मुल्क जी अञा मज़ीद हिफ़ाज़त फरमाइनि, अल्लाह ताला इन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। बसि इहो पैगाम आहे अॼोके ॾींहं जे करे आलम इस्लाम जेकी मुसलमान आलम इस्लाम में रहनि था, असां अहले पाकिस्तान आशिकान रसूल, असां मुहिबान रसूल, असां अमन मोहब्बत अख़ुवत ऐं भाईचारे जे पैगाम ते अमल कंदा आहियूं। असांजे अंदरि को ऊंच नीच न आहे, कोई तफ़रीक़ न आहे, को फ़िरका वारानियत जा असां क़ाइल न आहियूं, असां यकमुश्त यकजान आहियूं अहले पाकिस्तान। ऐं इंशाअल्लाह ही मुल्क ही वतन अज़ीज़ ही मुल्क पाकिस्तान एशिया जो अनकरीब सुपर पावर थी रहंदो ऐं साबित थींदो त पाकिस्तान पूरे आलम जे अंदरि आलम इस्लाम जी तर्जुमानी कंदो।
अल्लाह ताला असांजे पाक फ़ौज जी हिफ़ाज़त फ़रमाए, असांजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेकी आहे ऐं जेकी रेंजर्स जा जेकी ज़िम्मेदार आहिनि, असांजे सिंध पुलिस जा जेकी एहलकार ज़िम्मेदार सभु जेकी आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे हिम्मत अता फ़रमाए, तौफ़ीक़ अता फ़रमाए, ताकि हिन पाक सरज़मीन जी उहे हिफ़ाज़त फ़रमाइनि ऐं इन मुल्क खे मुस्तहकम कनि। अल्लाह ताला ग़ुरबत जो ख़ात्मो फ़रमाए, बेरोज़गारी जो ख़ात्मो फ़रमाए। अॼोके ॾींहुं इहो पैगाम आहे, इहो दुआ आहे असांजी, अल्लाह ताला पाक सरज़मीन खे सलामत रखे। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज पाइंदाबाद। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।